लालूरांग शहर में कायम बेसिक हेल्थ यूनिट अस्पताल जी डॉक्टरानी समेत लोअर स्टाफ का टे ॾींहं अॻु रात जो 2 बजे अस्पताल जे मेटरनिटी रूम में अंदर दाख़िल थी फोरू डॉक्टरानी का मोबाइल फोन फुर ऐं तशद्दुद वारे वाक़े खां पोइ अॼु नौजवान इताद लालूरांग जे सॾ ते लालूरांग बस स्टॉप ते शहर अंदर वधंदड़ बदअमनी खिलाफ़ नौजवान इताद लालूरांग जे अॻवाननि कामरेड मिठल मुगेरी, आरिफ नवाज़ तुन्यो, ज़ैन चांडियो, अमजद खास केली, अब्दुल जब्बार राजपूत, गुलाम मुर्तजा जज, महरम चांडियो, दिलबर पेचूओ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जंहिं बाद मुज़ाहिरीन लालूरांग पुलिस जी नाअहली खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इन वाक़े खां पोइ बेसिक हेल्थ यूनिट जी रात वारी शिफ्ट जी डॉक्टराणी फुर वाक़े खां पोइ अचण खां इनकार करे छॾियो आहे। उन्हनि पुलिस जी आला अमलदारनि एसएसपी कंबर शदाद कोट खे अपील कंदे चयो त फोरूअ खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं डॉक्टराणीअ सां इंसाफ़ कयो वञे। गुंडागर्दी बंद कयो या दहशतगर्दी बंद कयो या मारा मारी बंद कयो।